अथवानी तो स्माइडा पैसा पूरो सारो 1.25 लाख रुपयो अरे न 500 न 1000 1,25,000 रुपया ये क्या काडू आने पर मां छो थो परेशान थे अरे हर का बकरी पांजे पाए टंग बिया जे बतान दींदो बनी पर वञी ठंड जे तरे में पवे वडी बेवकूफी कयम जो उस्ताद अख्तर जे चवण ते पांजे ॿारनि जा चूंडे नाला रखे अमीर सोनी उस्ताद पे चवे त माण्हू जे नाले जो उनजी शख्सियत ऐं क़िस्मत ते साईं वॾो सुठो असर थींदो आहे थोड़ो सुठो असर थींदो आहे निभागा मूं वारा ॿार पंहिंजे नाले जे उबतड़ निकिता अमीर अरे जे मूंखे ग़रीब करण में का कसरी कोन छॾी आहे सोनी नालो त ॾिसो सोनी नाले जी सोनी लह त पितल जी पावली बि कोन निभागी जमदे राति माउ जो सिर खयईं सॼी उमिरि बीमार रही रही वई मूंखे ख़र्चनि में विझंदी छा कयां बुख बि ॾाढी लॻी आहे वञा को वञी होटल ते 2 गिरा खावां निभागनि जे आसरे ते बुख थो मरां पुराण ॻाढ़ा तुंहिंजी पोती बि वतियूं थो हे छा हे त मोटी आहे पुराण ॻाढ़ा पोती तो वारी कैंसिल हेॾे छोरी हेॾे ॻाल्हि त ॿुध हे तूं घर खे अकेलो छॾे काॾे थी घुमंदी हुते बाबा चाचे महरम जे घर मिलाद हुयो होॾे वेईस चाचे महरम जे घर मिलाद हुयो मिलाद हुयो त पंहिंजे मंटे मूंखे कोन ॿुधायो चाचो आयो पर तव्हां घर न हुयो हा साईं मां सोले मुल्क छॾे हलियो वियो चाचो आयो तव्हां कोन हुया ॿुध त मिलाद छा में कयो आखिरी गोश्त में बिरयानी हुई आखिरी गोश्त में बिरयानी हलड़े मंडा हल अलाए साईं अलाए काॾो थी वटि मिल्कियत अचे जो मिलाद तो करे साईं वॾी ॻाल्हि आहे चङो जेको छोरी मां थी हलां थो काॾे बाबा मिलाद ते ॿियो काॾे मिलाद त ख़तम थी वियो आहे मिलाद ख़तम थी वियो ऐं बिरयानी उहा बि पूरी थी वई आहे निभागी जेकॾहिं 2-3 प्लेटूं खणी अचां त छा तप चढ़ी पियो 2-3 वेला जेको सुकून जा गुज़री वञनि पर तूं छो आणी तो त पंहिंजो पेट भरियो हाणे अबो भले वञी डंड जे तरे में पवे त भली वञी पवे बाबा कावड़ छो था कयो मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हां मर्दनि में आयो त मूंखे कहिड़ी ख़बर जो इन मंटे मारू बिरयानी में मिलाद कयो आहे त मां बि अचां हा तो बि त मूंखे काल कोन कई हणी आहे हिकिड़ी फोन बैलेंस आहे मुंहिंजे मोबाइल में जेको काल कयां बैलेंस ना मिस कॉल ॾींहुं मां करे वठां तव्हां वटि ऐं बैलेंस काथे हूंदो आहे तव्हांजे मोबाइल में बैलेंस हा त पोइ भला ॿिए कंहिंखां फोन वठी न पियो करे सघां कान बाबा एड़ी कंजूसी छो था कयो ऐं कंहिंजे लाइ था कयो ना पान पैसे का सुख था वठो ऐं ना औलाद जी जिंदगी आसान था कयो छो बाबा छो जिंदगी आसान सूरन में आयो तव्हां ॿई भाउ भेण असली सूरन में असली जेल में आयो जेल में जेकॾहिं जेल में आयो न त वठो आज़ादी निकिरो माल सां ॿाहिरि भागी जहिड़ी माल ॾिस न ॾिस मूंखे तारा फुटारे कहाणी में वांगुर जे कासाई खे गोल तारा करे ॾिसंदी आहे अला न बुख लॻी आहे मानी खणी आहे हल ॾिसे छा थी ऐं ॿुध छोरी राति जेका भाॼी बचाए रखी उहा बि खंचजांइ उहा त मां फिटी करे छॾी भाॼी फिटी कई छो बाबा उनमें मख किरी पई पप्पा मूंखे सब्र ॾे मूंखे मुंहिंजा मालिक मूंखे सब्र ॾे हेॾे रात मख किरी पई अस को कुत्तो या बिलो कोन किरियो हुयो जो तो ईअं फिटी करे छॾी बाबा छा तव्हां उहा मख वारी भाॼी खाईंदो मख वारी भाॼी खावां हा मख कोन पियो खावां ये भागी हाणे छा खाईंदुसि तव्हां कावड़ ना कयो आना पिया मां तरी थी अचां हेॾे छोरी छा पिया आना पिया हिकिड़ो आनो चओ हिकिड़ो आनो आना पिया 8-10 तरे ईंदी छा
हिकड़ो खणी चल हल अना पया निभागा बार लगी आ कंध में असा के अना पया रे पैसा रखे हिन के केड़ी खबर त पैसो केड़े दुखाई सा कमाइबो उडाइण ते जोर आ नालायक बार कंध में लगी आ मानस जड़े मरी वई कंध में असा जे पया अमीर अमीराना शौक निभागे जा लाए टको भी कोन हलो छोरी अधी सोनी ओ अधी सोनी चाचा अधी सोनी काथे आ हेडिया 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 छो कम थस चाचा अरे केड़ो कम तस न उनखे ॿुधाईंदुमि अरे अरे बुद्धा है केणी केड़ो कम तस अरे गाल ते बथेड़े छोरा भला केंजो को न्यापो खणी आयो छा छोरा अधी सोनी ओ अधी सोनी अच्छा थी ठाए बुधाई छ न तू आसिफ तू छा ॻाल्हाए अधी अमा मोकिलियो आ छो अधी 3 ॾींहंनि खां बाबा बीमार हुजण जे करे कम ते न आहे वियो हाणे त मुन्नी ऐं मोसन खे बि ॾाढी बुख लॻी आहे रोअनि था इन जे करे मोकिलियो अथई त कुझु मानियुनि जो अटो खपे तू भी त मां खणी थी अचां बी हेरे मोतबर हेरे बी रईस कांबू खान जी थी बी त मां खणी थी अचां सब्र कर अरे रे निकल बाग हल ना हेठो हल निकल बाग निभागा अरे तो कोसा यतीम खानो खोलियो आ भगा टाचो अटे जी लप दियो निभागा ने पिनण जो नओ तरीक़ो शुरू कया पाड़े में हे चाचा मां पिनण न आयो आहियां मां उतारो अटो वठण आयो आहियां सो बि कुझु मानियुनि जो अरे कहा ते बुध छो भी कुछ मान्यन जो एकड़ी लोली जो भी ना है हल ट्राई पे हल 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 भी आसिफ भी बाबा बिन चई मानियन जे अटे सां असां सुना थी वेंदासीं उहा बि पाड़े जे हुन घर ला जेका 2 ॾींहं खां भुखते आहिनि भले बिन ने का बुकरे जा पर पूरो महीनो बुखते उजन ते में असा जो छा असा को सजे पाड़े जो ठीक को कयो आजा भींग्या ठठेंगे संया भगा पिठाए पाण न पालन कुत्ता धारन अरे हैसियत पाण के पालण जी हथ ने कोन विदा बार जे मथा बार कढंदा बार जे मथा बार कढंदा लानत पैव को डर कयो नको मुड़ंदा कोन विदा मुल्क ई पाड़े ला आज़ार कंदा अरे
प्रेशर अची वियो ना हाणे बाबा हा जहिड़ी औलाद तेड़ा बाबा मां वरी आयो धूड़ पिया तुंहिंजे मुंह में जो तूं वरी आयो आहे। अरे मूंखे पाण तुंहिंजो इंतज़ार हुयो पुट। मां त तोखे आसमान ते पोइ ॻोल्हां, तूं ज़मीन ते तो घुमंदो वठी। अच मुंहिंजा 36 लखणा पुट जी। बाबा मूंखे ख़बर हुई त 1000 रुपए जे करे 1000 खान जो आराम फिटल हूंदो, इन जे करे मां सिज लथे खां पहिरियों ई अची वियो। ही वठो तव्हां 125 रुपए जो हिसाब, न 125 रुपया, बाक़ी बचा तव्हांजा 875 जो हिसाब। रब पाक हे तूं मूंखे कहिड़ी औलाद ॾिनी आहे? अरे जेके पैसा वठी अच्छा पन्ना था मोटा ॾियनि मूंखे। इनखे त पुट मां पोइ थो ॾिसां, पहिरियों मूंखे तूं इन्हनि 25,000 जो हिसाब ॾे जेके तूं माशूक व्याजी खां वठी आयो आहे। अरे जेके हाणे वधी 1,25,000 थी विया आहिनि। धूड़ अथई मुंहं में, वठो तव्हां लाहिया मां ॾियांव थो, हुनजो हिसाब ॾियांव थो। पर 10,000 मूं वरिता हुया पंहिंजी एडमिशन ऐं किताबनि जे लाइ, ऐं पोयां 15,000 मूं वरिता अधु जी एडमिशन ऐं हुनजी मेडिकल टेस्टुनि जे लाइ। अरे त मूंखे ॿुधायो थो, मूंखे ॿुधायो। बाबा मां तव्हांखे चयो पियो, तव्हांखे ॿुधायो पियो, पर यादि आहे तव्हां छा चयो? छोरा BSc कई, गंज थी वियो, MA पढ़ी कहिड़ा फाड़ा मारी दे, अॻ में ई तोते घणो ख़र्च कयो आहे, हाणे पाण कमाए पाण पढ़। यादि अथव जॾहिं अधी सोनीअ खे कुख में सूर पए, तड़पे बि फथके बि, तव्हां छा चयो? इन छोरीअ खे त रुॻो घर जे कम खां बचण जो बहानो खपे। बाबा असां सदाईं तव्हांखे चवंदा आहियूं, पर असांजी हर ज़रूरत तव्हांखे सवाइ कूड़ जे ॿियो कुझु नज़र ई न ईंदो आहे। सच चवंदो आहे चाचो महरम, तव्हांजो पीउ तव्हांजी ख़ुशियुनि जो कातिल आहे। इते अच न पुट, मां बि चवां त तुंहिंजे दिमाग़ में असांजे खिलाफ़ ज़हर भरण वारो आहे केरु? अॼु ख़बर पई त्यो निभागो मंडो मुंहिंजो नंढो भाउ आहे। अरे जेको असांजे विच में वेठो त नफ़रत फैलाए। सही चयो आहे सियाणनि त 32 मंडे में 170 लहे काणो। अरे घणा ॾेई नाणो माराई जे मंडे खे। इन मंडे सां त मां पाण ई निबरी थो पवां। हा सभिनी सां निबरो, असां सां बि हिकु गाड़ी कयो, महिरबानी करे असांखे पंहिंजी हितो पती ॾे अलॻि कयो त मां ऐं मुंहिंजी भेण वञी शादी करे पंहिंजी ज़िंदगी आसान कयूं। जहिड़ी ॻाल्हि ॿुध, माना त तूं शादी कंदे? अञा न कयां। सोट शादी हुत जवान वेठी आहे, सोनी हित जवान वेठी आहे, पर तव्हांजा बि बहाना कंजूसियूं खुटनि ई कोन थियूं। आईंदे हेलन आईंदे तव्हांखे शादी कराइणी न आहे। निभागन जा नार वाढन चाढ़िया वाट ते। अरे मां तो शादी न कराए को तोसा दुश्मनी कौन तो क्या पुट? ॿियो न त सजना तो क्या सजना है हेॾिया चेरिया भूख बसर। अरे ॿुधो न थई साल ज़हमत बार बरो। अरे जैसे ताईं बस हो जाई न घुमदो वत छड़ो पुट, हाली घुम पे हवा खा। जॾहिं कुझु करण जे लाइक़ थी वे, बरपिया कमाइण जे लाइक़ थी वे त पोइ कजाए शादी, न मुड़ जाए विझ दे पंहिंजे कंध में टोड़ो। छा चई बाबा? कमु धंधो करियां मां, बाक़ी ज़मीन प्लाट बनियूं ॿारहं बाक़ी कंहिंजे लाइ ठाहिया अथव? तुंहिंजे लाइ पुट, पर जेसीं तूं उन्हनि खे संभालण जे लाइक़ नथो थी न तेसिताईं ॾिसण लाइ बि कोन ईंदो साईं। हा अरे मां बि त ॾिसां तूं माशूक व्याजे जा 1,25,000 ॾे कीअं थो, किथां थो ॾे? हा पाण लाहींदुसि, हीअं लाहींदुसि, हीअं 1.25 लाख रुपया आहे न, कोन ईंदुमि तव्हांजे लाइ, पाण लाहींदुसि मां 1.25 लाख रुपया ई। जेवे लिख पाण लाहींदो मोतबर पाण लाहींदो। सोली ॻाल्हि आहे हिननि जे लाइ, मज़ाक आहे, पाण थो लाहे। सोनी, ओ सोनी, सोनी। छा ॻाल्हि आहे? बुत कल्ह मां तुंहिंजे इंतज़ार में पंहिंजे कोठे ते बीठे पे लॻड़ उॾायो,
जी मिलाद खत्म थी बगैर ॿुधाइण जे तूं हिते हली आई आहीं? घर जो कम हुयो इन करे अची वई। घर जो कमु हुयो? असल में न मूंखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाइणी हुई। कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? उहा इहा त अॼु न बाबा साईं चाचा खां तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादीअ जी तारीख़ वठण ईंदो। इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे? पहिरियां बि त चाचो आयो ऐं बाबा इनकार कयो, हाणे बि ईअं थींदो। बाबा इनकार कंदो ऐं चाचो हली वेंदो। पर अॼु कुझु बि थिए बाबा तारीख़ पकी खण खां सवाइ वापसि न वेंदो। ऐं जी तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादीअ जी तारीख़ पकी थी न त पोइ मुंहिंजा सुहिणा साईं तोखे दुल्हन तमामनि सां वठण ईंदा।